कुंभ में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जा रिपोर्टर हबीबुल्ला उजण मूजिब कुंभ के यूनियन काउंसिल जिसकाणी जा केतरे गोठ सहूलियतुनि खां महरूम बणियल आहिनि। गोठ बिलावल खान उजण के रहवासी मर्द ऐं ॿारनि तक के चूंडियल नुमाइंदनि इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज कयो। एहतिजाज कंदे मुज़ाहिरीन जो चवण हो त हलंदड़ बरसात में तबाह थियल गोठ बिलावल उजण जी कंहिं बि सार न लधी आहे। संदन चवण हो त गोठ में 50 खां बि वधीक घर आहिनि जेके बरसाती पानी हेठि अची विया आहिनि। समूरो इलाइक़े में पानी बीठल हुजण करे अक्सर घर ढही पट थी विया आहिनि। सवें ॻोठाणा खुलियल आसमान हेठि वेहण ते मजबूर आहिनि जॾहिं त ज़रई ज़मीन में पिण केतिरे फुट पानी बीठल आहे जंहिं सबबु तमामु फ़सुल तबाह थी चुका आहिनि ऐं चौपायो माल ॿोॾ सबबु मरी वियो आहे। संदन चवण हो त तक जा चूंडियल नुमाइंदा ऐं हुकूमत हिन महिल ताईं कंहिं बि का सार न लधी आहे। मुज़ाहिरीन हुकूमत समेत वस वारनि खां मुतालबो कयो आहे त संदन थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे ऐं बुनियादी सहूलियतूं फ़राहम करे बेचैनी ख़तमु कई वञे।